वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त ॿोॾि ईंदी आहे त सभ खां पहिरियां सिंध ॿुॾंदी आहे ऐं बहिरान वक़्तु सुकंदी बि सिंध ई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त सिंध खे हिसे जो पाणी नथो मिले, 40% घटि पाणी मिली रहियो आहे। सिंध जी आबादी घटि में घटि 6.5 करोड़ हुजणु घुरिजे। सिंध जे हर ज़िले में घटि आबादी ॾेखारी वई आहे। नतीजा क़बूल न कंदासीं। सिंध सां ज़्यादती थी रही आहे। ईंदड़ नसुल जे हक़नि ते धाड़ो हणण जी इजाज़त न ॾींदासीं। सिंध सरकार आदमशुमारी नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। मामरो वज़ीर आज़म ऐं काबीना आॾो उथारण जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त जेसिताईं आदमशुमारी जा नतीजा सही न थींदा असां क़बूल न कंदासीं। मुराद अली शाह जो चवणो त सिंध सां ज़्यादती थी रही आहे। ईंदड़ नसुल जे हक़नि ते धाड़ो हणण जी इजाज़त न ॾींदासीं। ख़ुदा जे वास्ते मुल्क जे मुस्तक़बिल सां न खेॾियो वञे। जेसिताईं आदमशुमारी जा नतीजा सही न थींदा क़बूल न कंदासीं। कश्मोर, शिकारपुर ऐं घोटकीअ जे केतिरनि ई इलाइक़नि में ॻणप नाहे थी सघी। सिंध काबीना खे दरख़्वास्त कंदुसि त आदमशुमारी जे नतीजनि खे रद्द कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो त सिंध जी आबादी घटि में घटि 6.5 करोड़ हुजणु घुरिजे। ख़ुदा जे वास्ते मुल्क जे मुस्तक़बिल सां न खेॾियो वञे।